Assalamu alaikum warahmatullahi wabarakatuh. Heavy rains causes disturbance of crops as rice crop as sugarcane crop. Summer heavy rains causes. इन जे करे ऐं ॿियो इहो आहे त तव्हांखे सारनि जी सट ते माण्हू बीहारणो पवंदो, छो जो मालिक जो हुअणु माण्हू ज़रूरी आहे। जेसि ताईं तव्हां माण्हू न बीहारींदव तेसि ताईं मां सट कोन कराईंदुमि, छो जो तव्हांखे इहो महसूसु थो थिए त अलीअहमद मुंहिंजे फ़सलनि मां लखापती थी वियो आहे। सो हाणे इहा तव्हांखे थिए थी तकलीफ़, पोइ इन जे करे उहा तव्हांजी तकलीफ़ दूरि करण जे लाइ इहो था चऊं त तव्हांजो माण्हू बीठो हूंदो, कहिड़ो बि माण्हू, तव्हांजो ऑफिसर हुजे, जेको चेकिंग ऑफिसर हुजे, असांजे ॾिसे सारियूं सटराए तेॾी महिल ई आलियूं अधु तेॾी महिल ई उते साफ़ु करे ॾियूंसि, उहे पंहिंजूं खणे। पोइ हाणे 60 मण जरेब थी थिए, 80 मण जरेब थी थिए या 100 मण जरेब थी सघे थो 200 मण जरेब थिए। 200 मण जरेब बि थिए त चेकिंग ऑफिसर हूंदो त 100 मण खणी वठंदो, ईअं त मां वरी लिकाए छॾींदुमि न। हा, असांजे लाइ त किताब भरिया पिया आहिनि चोर जे लफ़्ज़ जे लाइ, ठीकु आहे न। हाणे उल्टा चोर कोटवाल को डांटे, हाणे ईअं बि आहे।